सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जी ऑफिस में मैंगो पार्टी जी शानदार ऐं यादगार तकरीब। रिपोर्ट मंसूर कालरो। सीनियर सिटीज़न एसोसिएशन हैदराबाद जे डे सेंटर में सिंधी रिवायती खाधे अंब दाल भत ऐं लस्सी जो शानदार लंच प्रोग्राम थियो, जंहिंमें मेंबरनि तरफ़ां वॾी तादाद में शिरकत कई, जिन में औरत मेंबरनि भी शिरकत थी। प्रोग्राम की खूबसूरती में इजाफो कंदे प्रोग्राम के कामयाब बणायो। हुन लंच प्रोग्राम की तकरीब में एसोसिएशन के मेंबर कोआर्डिनेटर मिस्टर नज़ीर अहमद शेख तरफ़ां ईसी मेंबर ऐं कुछ ॿियनि मेंबरनि खे ख़ुसूसी तौर ते मदहू कयो वियो। प्रोग्राम के इंतजामनि में मिस्टर मोहम्मद इकबाल मेमण, मोहतरम इंजीनियर ख़ालिद मेमण जिन भी कुछ शराकतदारी से तकरीब के 4 चंड लगी विया। तकरीब की सदारत सदर दरिया खान बलोच करण फरमाई, जॾहिं त तिलावत मोहम्मद यूनिस खान कायम खानी, नाते मक़बूल ख़ालिद मेमण ऐं शाइर गुल हालाई पंहिंजो ताज़ो शेर ॿुधाए ख़ूब मुरकूं विरहायूं। उन बाद मोहम्मद इकबाल मेमण आजियां ऐं शुक्रिया अदाई। जनरल सेक्रेटरी नज़ाकत अली फाजरानी जिन बखूबी अदा कई। प्रोग्राम की स्टेज सेक्रेटरी जा फ़र्ज़ डॉक्टर रफ़ीक मेमण पंहिंजे ख़ुसूसी महबूबी अंदाज़ सां कंदे तकरीब जे मिठाण में रौनकूं बख्शियूं। आख़िर में दुआए ख़ैर इंजीनियर ख़ालिद मेमण फरमाई, अंब दाल भत ऐं लस्सी जे हिन मोहब्बती ऐं महबूबी प्रोग्राम मैंगो पार्टी के शरीक मेंबरनि तरफ़ां घणो पसंदि कंदे शेख साहिब के जस ॾिनी वई।